नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त केपरो मां खबर ॾींदालो। केपरो में सिंधी अदबी संगत शाख पारां केपरो वासी नौजवान शायर न्याज़ मंगरियो ऐं नौजवान बरंदर रागी वरदान कुमार सां रूए रियाण महफ़िल मुनक़िद कई वई। महफ़िल मौसीक़ी में नौजवान रागी वरदान कुमार क़ौमी गीत ॻाए माण्हुनि खे झूमर ते मजबूर करे छॾियो। बे पासे वरी गुलाब बील चांदी फ़कीर भी बीनू वॼाए महफ़िल के असिल चार चंड लगाए छड़िया। उन मौके ते आयल मेहमान ऐं अदीबन हाजी शाद राजड़, हलीम दर्स, ज़ाकिर शर, मलूक दर्स, मेहरान सिंधी ऐं ॿियनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन तरह जा प्रोग्राम थियण घुर्जनि जंहिंसां पुठिते पयल इलाइक़नि जो लिकियल टैलेंट ज़ाहिर थिए थो। शाह खिपरे जी हमेशह इहा रवायत रही आहे त हुन नए टैलेंट जेको आहे पोइ उहो शाइर जे रूप में हुजे, फ़नकार जे रूप में हुजे या कंहिं अदीब जे रूप में हुजे, उन्हनि खे हमेशह उन्हनि मुतारिफ़ कराइण जी कोशिशि कई आहे। ऐं हीअ तमामु हिकिड़ी पूरी सिंध में तमामु सुठी रवायत आहे। हींअर तव्हां ॾिसो त पूरी सिंध में जॾहिं हिकिड़ो इंतिशार जो आलम लॻो पियो आहे, अफ़रा तफ़री लॻी पई आहे, उन माहौल में जेकॾहिं अहिड़ियूं मौसीक़ी जूं महफ़िलूं थियनि थियूं हिकिड़े पुठिते पियल इलाइक़े में, त इहो तमामु हिकिड़ो सुठो सोण आहे। ऐं सिंधी अदबी संगत शाह खिपरो जी इहा हमेशह रवायत रही आहे त हुन नए टैलेंट खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो आहे, मुतारिफ़ कयो आहे। उन जी रवायत बरक़रार रखंदे असां उभरंदड़ फ़नकार वरदान कुमार सां हिकिड़ी सुरई रियाण मल्हाई आहे सिंधी अदबी संगत खिपरो जी ऑफिस में। जेकॾहिं पूरी सिंध में इहा रवायत बरक़रार रही त असांखे इहो पूरो यकीन आहे त असांजी सिंध जेका आहे उहा सोन थी। तमामु बहितरीनु अॼु असां सिंधी अदबी संगत शाख पारां न्याज़ साईं ऐं असांजे नौजवान फ़नकार वरदान कुमार जी असां हिकिड़ो तमामु बहितरीनु प्रोग्राम रखियो आहे। अच्छा, इन प्रोग्राम जे ज़रिए असांजा नौजवान जेके उभरंदड़ रागी आहिनि उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थिए थी ऐं जेके बि नौजवान उन्हनि खे असां मौक़ो ॾींदा आहियूं। केतिरो सिंधी अदबी संगत शाख हर भेरे हर माण्हू खे मौक़ो ॾींदो। असांजी शाइरी तमामु अॼु जे दौर जे हालत जदीद शाइरी आहे। 2016 खां शाइरी जी शुरूआत कई आहे। अॼु मूंखे ख़ुशी महसूसु थिए मूंखां ऐं रागी वरदान कुमार खां शाम मल्हाई पियो वञे। ऐं सिंध जे हज़ारे नौजवाननि सुठो लिखनि पिया, सुठी शाइरी कनि पिया, उन्हनि खां शाम मल्हाई वञे ते उन्हनि में लिखण जो उत्साह पैदा थी। हा, मुंहिंजी शाइरी आहे त उथो उथो सुजाग थियो, छा सुता आहियो क़बर में, वञे पई विकाम जी सिंध तव्हांजे सबर में, उथो उथो सुजाग थियो, छा सुता आहियो क़बर में। हिननि जो वधीक चवणो इहो त वरदान कुमार नंढी उमिरि में बहितरीन राग ॻाए थो सकाफ़त खाते के घुर्जे त अहिड़नि सूफ़ी रागिन जो क़दुरु करे खेनि अॻिते अचण जो मौक़ो फराहम कयो वञे, जीअं ही पंहिंजे फ़न ज़रिए सिंध समेत मुल्क जो नालो रोशन करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।